खाई थाने जी हद में डंग मोरी ते ह्यूमन राइट जस्टिस एंड डिफेंडर ऑर्गेनाइजेशन जिला सांगण तालका खिप्रो जी टीम मरी बिरादरी ऐं राजड़ बिरादरी जो झेड़ो फायरिंग कशीदगी खत्म करण लाइ उते पहुती। दोस्तों जीअं त असां अॼु डिंग पतण ते पहुतासीं, जेको रोड ब्लॉक लगो पियो हो, हिते का रात फायरिंग थी आहे, को मसलो थियो। जीअं असांखे इतला मिली त हीउ डिंग पतण ते उमरकोट खिपरो रोड बंदि थियो पियो आहे। असां ॾिठोसीं त आवाम जेका हेॾी परेशान आहे। असां सांगड़ में जी इतला मिलियो, असां सांगड़ खां पंधु करे हिते आयासीं। साईं वारनि खां मौक़ो वरितोसीं, परियां साईं DSP साहिब सां जॾहिं महिल ॻाल्हियूं थियूं, साईं जो मुतालबो त असांजे मथां फायरिंग थी आहे, बेगुनाह सदाईं असां सां ज़ुल्म थींदो अचे। DSP सां ॻाल्हियूं ॿोलियूं थियूं ऐं जेको सो अॼु FIR जो हिननि वाइदो कयो आहे, जीअं त अॼु हीउ खुटे जेको रोड खोलियो पियो वञे। वधीक मौक़ो साईं खां पुछूं था, साईं भला जेको हीउ मसलो जेको रोड बंदि थियो आहे 4 कलाक खां पोइ, हीअ जेका इंतिज़ाम में आई उहो तव्हांजो कहिड़ो ॻाल्हियूं साईं राति जो फायरिंग थी, मसलो थियो, पोइ असां थाणे वारनि सां कंसाइन कयो, FIR थी कोन पई जी, त हिकिड़ो कानूनी हक़ आहे असांजो, FIR थियणु खपे जी। इन लाइ करे असां रोड बंदि कयो। हींअर असांखे पुलिस यकीनदानी कराई आहे त तव्हां थाणे ते हलो, तव्हांजी FIR कटूं था जी। असां रोड खोलियो, DSP साहिब कराई आहे असांखे। साईं दोस्तो तव्हां ॾिठो त मौक़ो इन्हनि जो हिकिड़ो ई हो त असां ते फायरिंग थी आहे। असांजी जेका टीम आई ज़िले सांगड़ खां, ह्यूमन राइट जस्टिस डिफेंडर ऑर्गेनाइजेशन ज़िले सांगड़ जी, उहा बि हुते पहुची। DSP सां बि मौक़ो वरितोसीं। SHO बि हो, SHO खाई, SHO खिपरो ऐं DSP जेको खिपरो उन सां असांजी ॻाल्हि ॿोल थी। उन सां असां इहो चयो त इन्हनि जो मौक़फ़ आहे त इनजी FIR थी वञे। इन्हनि सां जॾहिं फायरिंग थी आहे त उहो बि उन्हनि इहा ॻाल्हि कई त जेकॾहिं असांजे चवनि था FIR बिल्कुलु उनजी थींदी ऐं उनजे लाइ हीउ रोड खोलियो थो वञे। ऐं वधीक जेको सो असां इहो चाहियोसीं पई जेका आवाम खे परेशानी आहे, जेके इन्हनि जे मथां जेको नाइंसाफ़ी थी आहे त इन्हनि सां इंसाफ़ थिए। असां कंहिं सां बि नथा चाहियूं त को नाइंसाफ़ी थिए। सो इहो राजड़ बिरादरी तरफ़ां पुलिस FIR न कटण त 6 कलाक खां उमरकोट टू खिपरो रोड बंदि करे सख़्त एहतजाज कयो। उन मौक़े ते ह्यूमन राइट्स जिला सांगड़ जी टीम पुलिस ऐं मुतासिरनि सां ॻाल्हियूं कामयाब असल जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी यकीन दियानी बाद एहतजाज ख़त्म करायो वियो। उन मौक़े ते मुतासिरनि जे वारिस शहबाज़ राजड़ ह्यूमन राइट्स जी टीम सां ॻाल्हाईंदे चयो त राति मरी बिरादरी जे माण्हुनि असांजे छोकिरनि ते फायरिंग कई। जॾहिं असां खाई थाणे ते वियासीं पुलिस असां सां ताउन करण खां इनकार करे छॾियो, जॾहिं बाद में असां एहतजाज कयो। ह्यूमन राइट्स टीम जी महिरबानी जेके सरज़मीन ते पहुची असांजो मसलो हल करायो। रिपोर्टर शहबाज़ अली शाकिर सां गॾु अली जाफ़िर सोलंकी, HRJD न्यूज़।